जी बिल्कुल, सिंध हुकूमत पारां लॉकडाउन में नरमी वारे ऐलान खां पोइ हैदराबाद शहर जूं बि तक़रीबन समूरियूं मार्केटूं बाज़ारूं ऐं शॉपिंग सेंटर्स जेके आहिनि खुली विया आहिनि, जंहिंखां पोइ तमामु घणी रश थी वई आहे सॼे शहर में। हिकिड़े पासे अगरि असां ट्रैफ़िक जी ॻाल्हि कयूं त लतीफ़ाबाद हुजे, कासिमाबाद हुजे या हैदराबाद सिटी वारा इलाइक़ा हुजनि, उते ट्रैफ़िक जाम नज़र पई अचे ऐं ट्रैफ़िक जैम सबबु जेको आहे रोज़ेदार ऐं आम शहरी बि तमामु घणो परेशान आहिनि। ॿिए पासे कारोबार जी ॻाल्हि कयूं त जॾहिं जीअं ई कारोबार खुलियो आहे त रेशम गली, शाही बाज़ार, क्लॉथ मार्केट ऐं लतीफ़ाबाद ऐं कासिमाबाद जूं जेके बि मार्केटूं आहिनि उहे ओपन थी वियूं आहिनि। उते बि ख़रीदारनि जो तमामु घणो रश नज़र अचे पियो। SOPs ते अमल दरामद थींदो किथे बि नज़र न पियो अचे। हुकूमत या WHO या वरी सिहत जे इदारनि पारां जेके तजवीज़ूं पेश कयूं वयूं या जेके हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि आवाम खे त माण्हू जेके आहिनि समाजी जेको आहे विथी जो ख़्यालु रखनि, माण्हू हैंड सैनिटाइज़र जो इस्तेमालु कनि या वरी जेको ग्लव्स पाइनि, मास्क पाइनि, अहिड़े क़िस्म जी किथे बि जेका आहे एहतियाती तदबीर जेका आहे नज़र न पई अचे। नतीजे में जेको आहे ही जेका वबा आहे जंहिंजे करे लॉकडाउन कयो वियो ऐं जंहिंजे करे जेको आहे हुकूमत अहम तरीन क़दम खयां, उहो जेको लॉकडाउन आहे अॼु जी जेका हीअ जेका रीओपन थी आहे, जेका मार्केट इहा खुली आहे, उन खां पोइ इहे जेके सॼियूं तदबीरूं जेको आहिनि उहे ज़ाया थींदियूं नज़र पियो अचनि। त असां जेको आहे जहिड़ी रीति ॾिसूं पिया त हीअ जेका वबा आहे, वबा वधे पई, त ॿिए पासे हीअ जेको लॉकडाउन खोलण वारो जेको ऐलान आहे उन खां पोइ आवाम खे घुरिजे त उहो SOPs ते अमल कनि। भले ठीकु आहे, पंहिंजो कारोबार कनि, पंहिंजूं शयूं वठनि ऐं पंहिंजूं शयूं विकिरो कनि, पर घटि में घटि पंहिंजो ऐं पंहिंजनि जी जेका आहे हिफ़ाज़त कनि, पाण खे महफ़ूज़ रखनि।